वफ़ाक़ी सरकार इक़्तिदार संभालण वक़्तु जेका गुरबत ख़त्म करण ऐं महांगाई घटाइण जा वाइदा कया, उन्हनि वाइदनि मां हाणोकी सरकार हिकु बि वाइदो पूरो नाहे कयो। गुज़िरियल 3 महीननि खां तेल जे अघनि में लगातार वाध सबबु महांगाई चोट चढ़ी वई आहे। आम वापे वारनि शयुनि जा अघ ॻाटे टोड़ थी विया आहिनि, जंहिं करे आम माण्हू सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रही आहे। तेज़ीअ सां तेल ऐं आम वापे वारनि शयुनि जा अघ वधण सबबु मिसकीन माण्हू आख़िर कंहिं दर आहिनि। हुकूमत गुरबत ऐं महांगाई ख़त्म जे कयल वाइदनि बावजूदु गुरबत ऐं महांगाई में अञा वाधारो अची रहियो आहे। तो महंगाई के हवाले से गुजरल कुछ सालन खां जॾहिं खां ही तब्दीली पसंदनि जी हुकूमत आई है तो महंगाई इं खणी समझो गरीबनि की चेल चिबी करे छड़ी है। पोयनि 3 सालन के तो छो तुम हिन गुजरल महीने हिकड़े महीने के ॾिसो तो 1 महीने या 1 महीने के अंदर 3 भेरा तेल की रक़म वधी है। पेट्रोल की रक़म 3 भेरा पेट्रोल की रक़म वधण खां पोइ वो पेट्रोल जो जो असर है वो सीधो सौ जो इंसान पंहिंजे रोज़मर्रा जे इन में जेके इस्तेमाल कंदा आहिनि, जेकी भी शयूं आहिनि उन ते माना लागू थींदो आहे। पेट्रोल वधण खां पोइ CNG भी वधी वई, LPG भी वधी पई। LPG CNG जेके असांजूं फैक्ट्रियूं सनतूं हलन थियूं पियूं ऐं उन्हनि सनतनि खां असांखे खंड मिले थी पई। खंड तव्हां ॾिसो अॼु ताज़ा अख़बार पढ़ो तव्हांखे 17 रुपया खंड किलो आहे जेका उहा महांगी मिलंदी। गैस जॾहिं तेल वधंदो आहे त महांगाई जी लिमिट वधी वेंदी आहे। गरीब माण्हू न फ्रूट वठी थो सघे पियो, न सब्जी ख़रीद करे सघे थो पियो, न खंड ख़रीद करे सघे थो पियो, न घी ख़रीद करे सघे थो पियो। आख़िर ही जेके हुकुमरान जेके तब्दीली सरकार आई आहे उहा जेको आहे सो एॾी वॾी महांगाई करे माण्हुनि खे जीअण जंजाल करे छॾियो आहे। तेल जूं क़ीमतूं हर रोज़ वधाइनि पिया, बिजली जा अघ वधाइनि पिया, असांखे चवां जेको ज़रई भाणनि जा अघ वधाइनि पिया, सब्जी जा अघ वधाइनि पिया। असांखे चवां जेको अटे जूं क़ीमतूं जेके आहिनि उहे तमामु ॻरियूं आहिनि जेको आहे, ऐं चांवर ख़रीद करण खां बि आम माण्हू खां मथे आहे। इमरान सरकार तब्दीली जी सरकार तब्दीली इहा आहे त रोज़ बरोज़ जेको आहे आम वहपे जूं शयूं जेको आहे त वधनि थियूं पियूं। पेट्रोल जी क़ीमत त हर दफ़े वधाए थो पियो, पर उन सां गॾोगॾु अफ़सोस मूंखे इन ॻाल्हि जो आहे त ग़रीब मिसकीन माण्हू बच्चा नथो पाले सघे, ईद जी ख़रीदारी नथो करे सघे। खंड जो रेट हाई थी वियो आहे, दाल जो रेट, उन खां पोइ सब्जियुनि जा रेट। नाज़रीन, सोचण जी ॻाल्हि इहा आहे त इन सूरताल में मिसकीन माण्हू जो आख़िर छा थींदो। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, सिंध TV न्यूज़, मीरपुर माथेलो।